साधो कुतुबनुमा अटकल 900 साल अॻु चीनी पहिरियां माण्हू हुआ जिन मैग्नेटाइट दरियाफ़्त कयो हो। उन्हनि ॾिठो त जेकॾहिं पाणीअ सां भरियल थालीअ में मैग्नेटाइट जो टुकर रखिजे त उहो पाणीअ में अहिड़ीअ तरह तरे थो जो उहो सदाईं उत्तर ॾखण तरफ़ रुख़ करे बीहे थो। हीअ दरियाफ़्त बाद में कुतुबनुमा जे ईजाद लाइ बुनियाद बणिजी पई। कुतुबनुमा खे समुंड ऐं ज़मीन ते जहाज़ रानीअ लाइ हिकु रहनुमा औज़ार तो इस्तेमालु कयो वञे थो। कुतुबनुमा ज़मीन जे मक़नातीसी मैदान खे मालूम करे ॿुधाए थो। जीअं त असांखे ख़बर आहे त सभिनी मक़नातीसी मैदाननि खे 2 कुतुब थियनि था, इन्हीअ करे ज़मीन जे मक़नातीसी मैदान खे बि 2 कुतुब आहिनि। मक़नातीसी सुई या कुतुबनुमा दरअसल हिकु हल्को मक़नातीस आहे या मक़नातीसी बनायल हिकु सुई आहे जेका कंहिं कोके या किलीअ ते रखण सां फिरी सघे थो। इन्हीअ करे उन जो मुख़ालिफ़ कुतुब उन जे ॾखण वारी पुछड़ीअ या ॾखण कुतुब खे पाण ॾांहुं कशिश करे ज़मीन जे क़ुदरती उत्तर कुतुब ॾांहुं रुख़ करे बीहारे थो।